अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं एराफ वारा दोज़ख में पयल वडन वडन शख्सियत जिनके सनन पेशानिन मां सुञाणींदा हूंदा पुकारे चवंदा त अवां खे नवां जी जमायत को फ़ाइदो पहुचायो ऐं न तव्हां जी तकब्बुर जेको तव्हां कंदा हुआ कंहिं कमायो। ऐं छा ही जन्नती उहे न आहिनि जिन लाइ अव्हां कसम खणी चवंदा हुआ त अल्लाह उन्हनि ते बाझ ऐं रहम न कंदो। ॾिसो अॼु उन्हनि खे ई चयो वियो त जन्नत में दाख़िल थी वञो। न तव्हां ते को ख़ौफ़ आहे न तव्हां गमगीन थींदा ऐं दोज़खी जन्नत वारनि खे पुकारींदा ऐं मिनतूं कंदा त थोरो पाणी या जेको रिज़्क़ अव्हां खे अल्लाह ॾिनो आहे उन मां कुझु असां ते इनायत करियो। अहले जन्नत जवाब में उन्हनि खे चवंदा त उहे ॿई नेमतूं बेशक अल्लाह काफ़िरनि ते हराम करे छॾियूं आहिनि जिन पंहिंजे दीन खे रांदि ऐं तमाशो करे वरितो आहे, जिन खे दुनिया जी हयाती फ़रेब में फासाए छॾियो हो ऐं हू असां खे विसारे वेठा हुआ। अॼु असां बि उन्हनि खे अहिड़ीअ तरह विसारियूं था जहिड़ी तरह उन्हनि हिन मुलाक़ात जे ॾींहुं यानी क़यामत में मुलाक़ाती थियण ऐं हिसाब किताब खे विसारे छॾियो हो ऐं हू असां जी आयतुनि जो इनकार कंदा हुआ। ऐं बेशक असां उन्हनि माण्हुनि वटि हिकु किताब यानी क़ुरान आंदो आहे जंहिं खे असां पंहिंजे इल्म हिकमत ऐं दानाई सां खोले बयान कयो आहे ऐं उहो ईमान आणण वारनि लाइ सरासर हिदायत ऐं रहमत आहे। छा इहे काफ़िर मुंतज़िर आहिनि त उन्हनि सां कयल वाइदनि जो अंजाम मथिन ज़ाहिर कयो वञे, पर खेनि यादि करणु घुर्जे त जंहिं ॾींहुं उहो अंजाम यानी वाइदो पूरो थींदो त जिन काफ़िरनि उन खे विसारियो हो से चवंदा त बेशक असां जे रब जा रसूल वाकई हक़ जो पैगाम खणी आया हुआ, पर असां नाफ़रमान ऐं नामुराद हुआसीं। पोइ आहिनि के अॼु सिफारिश करण वारा जेके असां जी सिफारिश कनि या असां दुनिया में वरी मोटाया वञूं त असीं जेकी कंदा हुआसीं उन खां सवाइ ॿिया चङा कम करियूं। बेशक उन्हनि पाण खे खसारे में विधो ऐं जेके बहतान ऐं कूड़ घड़ींदा हुआ से सभु खाइण गुम थी विया यानी विसरी विया या भुलिजी विया।